अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो जीअं सम्झनो हर ईंदड़ वीडियो आम भेरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो दौलाब ड्रामे जी वॾी तेज़ी सां पहिरीं स्पेल मुकमिल थी चुको आहे। इंशाल्लाह उन जी हाणे जल्द खां जल्द 2 टीज़र ईंदा ऐं उन खां पोइ प्रोमो ईंदो। सभु कुझु जॾहिं थींदो जॾहिं उन जा इहे जेके एपिसोड ठहिया आहिनि पहिरीं स्पेल मुकमिल थी चुको आहे। इहो एडिट थींदो। एडिट करण खां पोइ हू टीज़र मोकिलींदा। टीज़र खां पोइ वरी प्रोमो ईंदो। जेको ज़हर ज़िंदगी में आबास हो उहो हाणे ओठ सां गॾु अथव। उनखे भलो किरदारु यानी मिली वियो आहे। उनखे हथियारनि जो किरदारु मिली वियो आहे। ऐं ॿिए पासे जेको आज़म मेगल आहे उहो वॾेरो अथव ऐं ओठो जेको आहे गुंडो अथव गुंडो। ऐं ॿिए पासे जेको पीरू आहे जेको फरहान मलिक जो उहो दोस्तो हिन ड्रामे में मश्करी कंदो यानी हिन ड्रामे खे ठाहिण जी कोशिशि कंदो। तो एतिरो मश्करी कंदो ओतिरो ई मज़ो कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तो आज़म मेगल ऐं हिकु ॿी छोकिरी आहे उनजी बसि तेज़ी सां सॉन्ग शूटिंग कई वई आहे। इन सॉन्ग खे ड्रामे में हलायो ज़रूरु वेंदो। तो इनशाला हीउ ड्रामो अहिड़ो त भलो आहे ज़हर ज़िंदगी ऐं तकरार ऐं पथर दिलि खां बि भलो आहे। इनशाला हीउ न अचण सां ई धूम मचाए छॾी। असांखे ॾींदा हाणे इजाज़त दोस्तो, वरी तव्हां सां मिलंदासीं।